सिंधीअ खे उर्दूअ जे माध्यम सां लोकल पब्लिक में जॾहिं असांजो कलाकार कोई आहे ई कोन, इन नज़रिए खां मां रेडियो ते उर्दू शुरू कई। ऐं मुंबईअ में जेका संस्था आहे सुर संगम संसद, उन में हिकु मां सिंधी जेॾी महिल 2001 में गज़ल ॻाई आहियां तो चवण लगा ऐसा सिंधी तो पहले कभी कोई नहीं, उर्दू गज़ल में आया ही नहीं। हाँ, ऐं मूंखे चयूं लिखत में लेटर आहिनि 2002 में भी तोखे बुकिंग था कयूं ऐं ॾिनऊं लेटर में। अच्छा, ॿियो मध्य प्रदेश जे पूरे इलाइक़े में मूंखे गज़ल उर्दूअ जी ऐं लाइट म्यूज़िक में वरिष्ठ सम्मान सां नवाज़ियो आहे। हितों जी सिंधी हिकिड़ी हिंदी जेका संस्था आहे अभिनव कला परिषद, उन्हीअ मूंखे दादा तव्हां मार्गदर्शन ॾींदा रहियो, तव्हां दीर्घायु थियो, तव्हां शतायु थियो, तव्हांजे स्वस्थ रहण जी असां शुभकामनाऊं था ॾियूं। ऐं हिन अवॉर्ड लाइ, सिंधी ॿोली साहित्य सभा जे अवॉर्ड लाइ घणियूं घणियूं असां महिरबानियूं मञूं था। शंभू जयसिंघाणी साहब जेके राष्ट्रीय अध्यक्ष आहिनि, उहे भोपाल में हिन प्रोग्राम में अची रहिया आहिनि ऐं तव्हांखे हिन प्रोग्राम में ससम्मान उते सम्मानित थींदे सभु ॾिसंदासीं। ॾाढी ख़ुशी थींदी भोपाल वारनि खे, मध्य प्रदेश वारनि खे। तव्हांखे हिकु दफ़ो वरी ॾाढियूं वाधायूं।